बुद्धि जंहिं महिल असांखे पतो पवे ग़लति आहे त पोइ ग़लति खे सम्झणु सवलो आहे, पोइ त चङो ई थियणो आहे। जीअं सच साईं जो मिसाल आहे, जॾहिं साईं जन खे मियाँ जे गो जी पहचान शार वारा सभु मल्हाइण आया, हिकिड़ो तांत्रिक रहंदो ऐं हू अहिड़ो हूंदो जो कंहिंखे बि कुझु चङो थियण जो वक़्तु ॾींदो ई न। हू सदाई पंहिंजो तांत्रिक हलाईंदो रहंदो, कंहिंजे घर में ख़ुशी कंहिंजो सांदो पवंदो, कंहिंजी शादी हुजे, छठी हुजे, जड़ियूं हुजनि, कंहिंजो कुझु बि हुजे, कंहिं बि क़ौम जो, पोइ हिकदमि मुंहिंजी देगन में कीमा करे छॾींदो, खीर कारो करे छॾींदो। कोई ख़ुशी हुजे तो उनजो दोल शरणायूं सभु फाड़े करे पूरा करे छॾींदो, तो पर्दो सभु ख़तमु थी वेंदो, उनखे केॾे ख़ुशी बि थी वेंदा। ऐं केतिरा केतिरा ॿिया तांत्रिक बि थींदा, संत बि थींदा, तो परे को वार भॼी एतिरो अंदरो ई पढ़ंदो जो हर को पंहिंजा वार पटे करे भॼी वेंदो। जॾहिं हू साईं जन ॾे आया, चयोसीं हाणे कोई बि न आहे, तव्हां कुझु कयो। तो साईं जन उनखे प्रोग्राम ॾिनो, उनखे जीअं पतो पियो त प्रोग्राम थियो आहे त उन पंहिंजी तंत्र विद्या शुरू कई, पर साईं जो जिथे हुनजो आस्थान आहे तव्हां चयोसीं गिराऊं तो अचे त हुते पंहिंजो प्रोग्राम कयो। हिन चयोसीं जीअं हुनखे पतो पवंदो शहर खे न छॾींदो। सच साईं चयो तव्हांखे जेको वरी था कयो, मालिक रहमत कंदो। ऐं हुननि जीअं प्रोग्राम जी शुरूआति कई, हुन पंहिंजी तंत्रिक विद्या शुरू कई, हुनजो कुझु न पिया हलियो। जॾहिं साईं जन पहुता, दूल शरणायूं सभु सवागत में आया, तो जंहिं महिल सभु गॾा तो हुन पंहिंजो ज़ोरदार पकड़ियो, पर कुझु कोन थियो। रहंदो बि अंदरो पंहिंजे कमरे में, ॿाहिरि बि कोन निकिरंदो, कमरो बि बंदि हूंदोसि, कॾहिं हुनजो दर बि न खुलंदो, सिर्फ़ु अंदरि वेही करे सालनि जा साल पढ़ंदो रहंदो, पंहिंजो तंत्र विद्या कंदो रहंदो, ॿाहिरि बि न निकिरंदो। सिर्फ़ु हिकिड़ी कुआरी न्याणी हुअसि जेका मथां हुनखे खाधो ॾींदी, उहा खाईंदो, बाक़ी ॿियो कुझु न खाईंदो। पर जॾहिं साईं ते पहुता ऐं जीअं भक्ति में बीठा, हिन पंहिंजी शुरूआति कई, पंहिंजी विद्या खे हलायो। साईं जन जीअं ई पहिरियों आलाप ॾिनो, उनजी हिकु दीवार टुटी किरी वई, ऐं जीअं ॿियो आलाप ॾिनो, टई दीवारूं किरी वञो, चौथो पधर ते बीह रहियो जेको बि हुयो। ऐं जंहिं वक़्तु सभु दीवारूं किरियूं ऐं साम्हूं साईं जन जो नज़र पई सचे साईं ते, पोइ जीअं जी नज़र सां मिली तो डुकंदो आहे ऐं अची करे साईं जन जे चरणनि ते किरियो। साईं जन उथी करे भाकुर पाइण जी कोशिशि करे, चयोसि बाक़ी चरणनि में जॻह ॾियो, मां घणो थियो। तो साईं जन तो उनखे मथे खड़ी करे प्यार सां सिर्फ़ु चयो, कीअं लॻे थो? जेको थिए थो तोखे चङो लॻे थो? अॻु में तो उनखे सभु कुझु चङो पियो लॻो, पर जीअं जी नज़र सां मिली, उनखां बाद उन सॼी मैल जेका ई ख़तमु थी वई, बिल्कुलु साफ़ थी वियो, हिकदमि सॼो साईं जे हथ पहुचे न सही। जेको कयो आहे बसि ग़लति थियो आहे, चए बसि ग़लति थियो आहे, त अॼु खां बाद जेको बि आहे ग़लतियूं सभु ख़तमु। जेके ग़लतियूं थियूं, हाणे जेका शक्ति थी उहा चङाई में लॻे छा, त बसि तूं इंसान आहे, तूं बहितर इंसान आहे, तोखे कुझु आहे ई न। जंहिं ॾींहुं सचो साईं चयो बसि तोखे ग़लती जो अहसासु थियो, ग़लति आहे, बसि ॿुधी तुंहिंजी कमु कयो, बसि बाक़ी त अज्ञानता वई, बाक़ी त ज्ञान ई ज्ञान, समझ ई समझ आहे, बाक़ी त भलाई भलाई आहे। ऐं उन ॾींहुं खां उन जंहिं सॼे शहर खे तपाए कयो, सुख ॾियणु शुरू करे छॾियो। जेका हुनजी शक्ति हुई, सभु सां बहितर व्यवहार करणु शुरू कयो, ऐं जेका शक्ति हुयसि उन सचे साईं जे नाम, ध्यान, सिमरन में, शेवा में एतिरी गुज़ारी जे जेतिरा पाप कठिया कया उहे त सभु ख़तमु करे पुण्य कयो। पर जंहिं महिल वञे पियो उहो सभिनी खे मोकिलाए करे त मुंहिंजा सभु पाप ख़तमु थिया। सचे साईं जी रहमत आहे, मूंखे न हिते को रोकण वारो, न अॻिते को पुछण वारो, मां पंहिंजो पाण खे तारे करे पाण पहुचायां थो अॻिते वञां। असांखे सिर्फ़ु इहा सम्झ अची वञे, जेको मां कयो ग़लति कयो, बसि अॻिते उहो ग़लति न कयां। सचे साईं चयो
बस वॾे में वॾो जेको भी आहे प्राश्चित वो इहो ही आहे त जॾहिं ग़लती कोई कयूं बस सिर्फ वरी ग़लती के न दोहरायूं, बस इहो काफ़ी प्राश्चित है। बुद्धि जो मकसद है त मालिक असां सभिनी खे बुद्धि ॾिनी आहे, सिर्फ उनके बहितर कयो, सिर्फ चङो कयो। अख खोले करे हल, हर भरू अख खोले करे पतो हूंदे ग़लत न करे, पतो हूंदे पंहिंजो पाण खे न विञाए।